अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मोरो खां ख़बर शामिल कंदासीं। सिंधी इल्ताफ़ सूबरो जी रिपोर्ट मुताबिक़ मोरो वेझो दादू वा ॻोठ हाजी इब्राहिम सोलंकी जी रहवासण बेवा पिरसन क़ाइम खातूं सोलंकी पंहिंजे पुट इदरीस सोलंकी सां गॾु ज़रिए ज़मीन दुकाननि ते बाअसर पारां कब्ज़ो करण ऐं संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾियण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। जिते पीरसन बेवा क़ाइम खातूं ॿुधायो त असांजी ज़रिए ज़मीन 18 एकड़ ऐं हिकु दुकान ते बाअसरनि पारां कब्ज़ो कयो वियो आहे। कागज़ पिणु कब्ज़े में रखी छॾिया ऐं खाता तब्दील कराए छॾिया आहिनि, जॾहिं त ॾाॾा जी मिल्कियत में ईंदड़ दुकान जो तक़रीबन 4 खां मथे रजिस्ट्रियूं अलॻि अलॻि नालनि सां करायूं वियूं आहिनि, जंहिंजा तक़रीबन 10 भेरा फ़ैसिला कया विया आहिनि, पर इहे क़बूल करण जे लाइ तयार न आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे अबाणी मिल्कियत ते मुनवर उर्फ़ मुनू सोलंकी कब्ज़ो करे वेठल आहे, जे मुख़्तलिफ़ कूड़ा केस पिणु दाख़िल कराया आहिनि ऐं असांखे आवाज़ उथारण ते संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे, जंहिंमां असांखे जान जो पिणु ख़तरो आहे। हिन नेता जे चूंडियल नुमाइंदनि बिरादरी जे मोज़िज़ीन IG सिंध पुलिस, DIG शहीद बनज़ीराबाद, SSP नौशरो अफ़रोज़ ऐं DSP मोरो समेत वस वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो नोटिस वठी इंसाफ़ तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं पंहिंजो हक़ ॾियारियो वञे। ॿी सूरत में थींदड़ हर नुक़सान जा ज़िम्मेवार मज़कूरा माण्हू ऐं इंतज़ामिया हूंदी। मसलो इहो आहे 18 एकड़ ज़मीन बाबे जी ऐं दुकान चाचे हाजी से जो मुंहिंजे सोहरे जो उहो ऐं ॿिया सेठर खान 18 एकड़ जेके असां वरिता आहिनि सो उहे विच ते 9 एकड़नि जा असां पैसा ॾिना आहिनि, 9 जा उन्हनि ॾिना आहिनि। असांजो भाउ हो काहींदा बि हुआसीं, लुणंदा बि हुआसीं, देराब कंदा हुआसीं, खणंदा बि हुआसीं। पोइ इहो रुॻो अन्न खणी ईंदो हो, बांबे खे फ़ोन कंदा हुआ अन्न खणजो। पोइ 50 मण अन्न जो बि ॾींदो हो, 6 बोरियूं इदरीस खे ॾींदो हो, नंढनि खे ॿोरी ॿोरी, असांखे लटा कपिड़ा ख़र्चु खाधो सभु ॾींदो हो। पोइ इहो फोत थियो, असांखां ज़मीन फुरियूं, दुकान मटायूं। दुकान जो मटायूं त मुंहिंजे मुड़ुसु ॿाहूं ॿधी चयसि त अहिड़ो ज़ुल्म न कर। मूं पेटियूं लाहे पेरनि ते रखियूं मुनूअ खे, इहो मुंहिंजा पुट आहिनि, मुंहिंजे पुटनि जे नाले कर, के तुंहिंजा पुट नंढा आहिनि, ॿाहिरि टकरिया अथसि, फुरे वेंदसि। मूं ते इतबार कोन्हे, मां उते यकीन कयो।